बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, जीअं त हिन वक़्तु असां मोरे जे भर में ऐं शाहपुर जानिया जे बिल्कुलु संगम ते बीठा आहियूं। जेकॾहिं आउं तव्हांखे साइड में ॾेखारियां त हिन पासे हीउ दरिया जो बंदु आहे, ठीकु आहे। उनजे भर में जेको आहे सो हिते वण लॻल आहिनि ज़ामिन साहिब जा, ऐं मीर हाजी मूंसां गॾु आहे। असां हिते विज़िट कई आहे वणनि जी। हीउ गरम तरीन इलाइक़ो आहे, इंतिहाई गरमाश आहे हिते, हवा बि तमामु घटि आहे। ऐं हिते जेके वैराइटियूं लॻियलूं पियूं आहिनि हिननि जूं बीटी काटन लॻल आहे, जेका मज़ो कोन पई करे। पर जॾहिं त हिननि वटि कुझु ॿूटा जेके किर्स जा आया आहिनि, त हीउ किर्स जो ॿूटो ॾिसो त हिन में कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो वायरस या का बि शइ कोन्हे। जॾहिं त हीअ जेके ॿूटा आहिनि, अॼु हीअ ॾेखारियो तव्हां, हे जेके आहिनि सो हिननि में वायरस आहे ऐं माल बि घटि अथनि। हा, पर मतिलबु वैराइटी जेकॾहिं किर्स हिन इलाइक़े में बि काइजे त छो जो गर्मी बर्दाश्त करण जी हुन में वॾी सघ आहे, त कामयाबु थी सघे थी। अच्छा, ॾिसण तव्हांजो त काटन में तजुर्बो एतिरो कोन्हे। अच्छा, मुंहिंजो तजुर्बो वधीक, पर तव्हां रुॻो ॾिसी मूंखे ॿुधायो त जेके ॿूटा या जेके एकड़ किर्स जा लॻा वेठा आहिनि, उहे उन्हनि में त कुझु बि कोन्हे, आहे किथे का वायरस? ऐं गोगड़ा बि केतिरा लॻा वेठा आहिनि। अच्छा, मेजर जेको हिते आहे फसुल सो लॻल आहे कमंद हिननि जो, ऐं कमंद बहितरीनु कमंद आहे। पर हीअ बनियूं कचे जे हुअण करे हिते गाहिर बनियूं आहिनि, गाह जाम आहे हिते। माना गाह खे ख़तमु करण जे लाइ केमिकल जो स्प्रे जेको आहे हिननि खे असां रिकमेंडेशन कयूं था। कुझु हीअ ॾियनि पिया त कहिड़े तरीक़े सां कीअं ॾिजे त गाह ख़तमु थियनि। बाक़ी छो जो हिते पाणी जी सर खोट आहे। हा, पाणी जी खोट आहे। हा, पाणी जी खोट आहे। मशीनूं लॻियलु आहिनि, बोरिंग लॻियलु आहिनि, उन्हनि ते कमु हले पियो। बहरहाल हिननि हिकिड़ो सुठो स्टेप वरितो आहे साराइण जोॻो आहे। त हिन इलाइक़े में काटन आहे ई कंहिंजी कोन, पर हिननि पोइ बि हिते 32-36 एकड़ हीअ काया आहिनि। बाक़ी 200-300 एकड़ लॻल आहे पंहिंजो कमंद या ॿियूं जेके आहिनि गुआरूं वग़ैरह या ॿिया जेके फसल आहिनि। कमदार आहिनि जो मूंसां गॾु आहे ज़ामिन साहिब जो। ऐं ज़ामिन साहिब जेको आहे सो हिते कोन्हे, पाण जेको आहे ॿाहिरि वियल आहिनि उमिरि ते। त उन्हनि फ़ोन कई त असांजी ॿनी विज़िट कजो। त हिन इलाइक़े में जेसिड वधीक आहे, छाजे करे त हीउ सॼो इलाइक़ो जेको आहे कमंद आहे। ॿिए पासे हीउ जेको आहे बंदि लॻो पियो आहे, त यानी हिते अड़ूं आहिनि, हवा घटि आहे। उन करे असांजी इहा कोशिशि हूंदी त हिनखे जेसिड खे ख़तमु करण लाइ जेके दवाऊं आहिनि या केमिकल आहिनि, उहे हिनखे ॿुधाईंदासीं त कीअं ख़तमु कजे। बराबरि जेका हिननि स्टेप वरितो आहे, कोशिशि कई आहे त वण काइजनि, त हीउ अॻिते लाइ तजुर्बो थी वियो। त असां हिते जेकॾहिं किर्स खाईंदासीं त उहो जेको आहे माशाअल्लाह सुठे नमूने सर्वाइव करे वेंदो। बाक़ी ॿियूं वैराइटियूं जेके आहिनि सर्वाइव करणु तमामु ॾुखियूं आहिनि। त इहा जेका मालूमात हुई तव्हां दोस्त जेका शेयर कईसूं, उमेद त तव्हां सां इहे जेके मालूमाती वीडियोज़ आहिनि इहे हर वक़्तु जारी रहंदियूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।